एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो है त 3 पाकिस्तानी ऐसे भारतीय मिसाइल हमला नाकाम बनाया विया आहिनि। इहा अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो है त 3 पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइल नाकाम बनाया विया आहिनि। ब्रीफिंग ॾींदे डीजी एसपीआर चयो आहे त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणाए पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। हुन चयो त अलहमदुल्ला पाक फिज़ाया जा समूरा असां महफ़ूज़ आहिनि, को नुक़सानु नाहे थियो। भारत हवा मां ज़मीन ते मार कंदड़ मिसाइल फायर कया। पाकिस्तान वटि मिसाइलनि हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। हुन चयो त भारत अफ़गानिस्तान ते बि मिसाइल ऐं ड्रोन हमला फायर कया आहिनि। हाणे असांजे जवाब जो इंतज़ारु करे। इहा अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त 3 पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय हमला नाकाम बणाया विया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। ब्रीफिंग ॾींदे डीजी एसपीआर चयो त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद अब्बास बेस खे निशानो बणाए पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। डीजी एसपीआर जो चवणु आहे त अलहमदुल्ला पाक फिज़ाया जा समूरा असां महफ़ूज़ आहिनि, को नुक़सानु नाहे पिए थो। भारत हवा मां ज़मीन ते मार कंदड़ मिसाइल फायर कया। पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। ख़बर शामिल कर रहे हैं। उन्हें चयो त भारत अफ़गानिस्तान ते भी मिसाइल ऐं ड्रोन हमला कया आहिनि। हाणे असांजे जवाब जो इंतज़ारु करे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त 3 पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइल हमला नाकाम बणाया विया आहिनि। ब्रीफिंग ॾींदे डीजी एसपीआर जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे बि नाकाम बणाए छॾियो आहे। डीजी एसपीआर जो चवणु आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणायो। पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। उनखे आगाह कंदा हलूं। हुन चयो त अलहमदुल्ला पाक फिज़ाया जा समूरा असां महफ़ूज़ आहिनि, को नुक़सानु नाहे थियो। भारत हवा मां ज़मीन ते मार कंदड़ मिसाइल फायर कया। पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। हुन चयो त भारत अफ़गानिस्तान ते बि मिसाइल ऐं ड्रोन हमला कया आहिनि। इहा अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं शेयर करे रहिया आहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजी एसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त 3 पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइल हमला कया विया आहिनि। ब्रीफिंग ॾींदे डीजी एसपीआर जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजी एसपीआर जो चवणु आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणाए पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल नाकाम कराए छॾिया आहिनि। हुन चयो त अलहमदुल्ला पाक फिज़ाया जा समूरा असां महफ़ूज़ आहिनि, को नुक़सानु नाहे थियो। भारत हवा मां ज़मीन ते मार कंदड़ मिसाइल फायर कया। पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। हुन चयो त भारत अफ़गानिस्तान ते बि मिसाइल ऐं ड्रोन फायर कया आहिनि। हाणे असांजे जवाब जो इंतज़ारु करे। ख़बर शामिल कर रहे हैं। अवां खे आगाह कंदा हलूं। डीजी एसपीआर जो चवणु आहे त 3 पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइल हमला नाकाम बणाया विया आहिनि। डीजी एसपीआर ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। डीजी एसपीआर जो वधीक चवणु आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणायो। हुन चयो त अलहमदुल्ला पाक फिज़ाया समूरा असां महफ़ूज़ आहिनि, को नुक़सानु नाहे थियो। भारत
हवा मां ज़मीन ते मार कंदड़ मिसाइल फायर किया। पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। हुन चयो त भारत अफ़गानिस्तान ते बि मिसाइल ऐं ड्रोन हमला फायर किया आहिनि। हाणे असांजे जवाब जो इंतज़ारु करे। DGSPR जो चवणु आहे त टिनि पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइल हमला नाकाम बणाया विया आहिनि। ब्रीफिंग ॾींदे DGSPR जो चवणु हो त भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। DGSPR जो वधीक चवणु आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणायो। पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। ये हम ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचे रहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। DGSPR जो चवणु आहे त पाक फ़ौज हर वक़्तु वतन जे दिफ़ा लाइ तयारु आहे। DGSPR जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज भारत जे मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। पाक फ़ौज जे पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान जो इहो चवणु आहे। DGSPR जो चवणु आहे त पाक फ़ौज हर वक़्तु वतन जे दिफ़ा लाइ तयारु आहे। DGSPR जो चवणु आहे त टिनि पाकिस्तानी एयरबेस ते भारतीय मिसाइलनि खे नाकाम बणायो वियो आहे। ब्रीफिंग ॾींदे DGSPR जो चवणु आहे त भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। ब्रीफिंग ॾींदे DGSPR चयो आहे त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। DGSPR जो चवणु आहे त पाक फ़ौज हर वक़्तु वतन जे दिफ़ा लाइ तयारु आहे। DGSPR जो चवणु आहे पाक फ़ौज भारत जे मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। DGSPR जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज जे एयर डिफेंस सिस्टम समूरा मिसाइल किराए छॾिया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान वटि मिसाइल हमलनि जो इलेक्ट्रिक शाहिदूं मौजूदु आहिनि। DGSPR जो चवणु आहे पाक फ़ौज हर वक़्तु वतन जे दिफ़ा लाइ तयारु आहे। ब्रीफिंग ॾींदे DGSPR चयो त पाक फ़ौज भारत जे बैलिस्टिक मिसाइल हमलनि खे नाकाम बणाए छॾियो आहे। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त भारत नूर खान, शोरकोट ऐं मुरीद बेस खे निशानो बणायो।